हीउ ओसर पीड़का जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। हीउ लेक्चर सिग्नल्स ऐं सिस्टम्स सब्जेक्ट जो पहिरियों लेक्चर आहे। हीउ सिग्नल्स एंड सिस्टम्स ते पहिरें लेक्चर जो ॿियों हिसो आहे। सभा खां पहिरीं ऐं पंहिंजो तारीफ़ कराईंदुसि। मुंहिंजो नालो अहसान अहमद उर्सानी आहे ऐं आउं जामिया महरान जामशोरो सिंध जे शोबे ॾियूं रब्तियात में प्रोफेसर आहियां। सिग्नल्स जी क्लास बंदी इक्की सिग्नल या ॿधी सिग्नल तौर बि करे सघिजे थी। हिन पर्दे ते ॿ सिग्नल्स ॾेखारजनि था। मथियों सिग्नल सिमेट्रिक आहे त हेठियों सिग्नल एंटी सिमेट्रिक आहे। सिमेट्रिक सिग्नल्स ॿधी यानी इवन हूंदा आहिनि, जॾहिं त एंटी सिमेट्रिक सिग्नल्स इक्की यानी ऑड हूंदा आहिनि। जेकॾहिं t इक्वल टू 0 जे महवर ते हिकु लीक पाइजे त सिग्नल खे ॿिनि हिसनि में विरहाए सघिजे थो, साॼो पासो ऐं खाॿो पासो। जेकॾहिं ॿई हिसा हिक ॿिए जो आरसी अक्स यानी मिरर इमेज हुजनि त अहिड़ो सिग्नल ॿधी सिग्नल आहे। जेकॾहिं ॿई पासा साॻिया पर कुतबियत यानी पोलरिटी में हिक ॿिए जा ज़िद हुजनि त अहिड़ो सिग्नल इक्की सिग्नल आहे। ॿधी सिग्नल्स जी रियाज़ियाती नुमाइंदगी हिन मसावत सां करे सघिजे थी। मथी मसावत कुल औकाती सिग्नल्स जे लाइ आहे, जॾहिं त हेठी मसावत जुज़ औकाती सिग्नल्स जे लाइ आहे। हीअ मसावत ॿुधाए थी त जेकॾहिं सिग्नल जी रियाज़ियाती नुमाइंदगीअ में t जी जाइ ते काटू t रखी छॾिबो, यानी हिक जी जाइ ते काटू हिकु ऐं काटू हिक जी जाइ ते वाधू हिकु रखिबो, त सिग्नल जो क़दुरु साॻियो रहंदो। सिग्नल जे क़दुर ते को असर कोन पवंदो। जॾहिं त इक्की सिग्नल जी रियाज़ियाती सूरत नुमाइंदगी हिननि ॿिनि मसावतुनि सां करे सघिजे थी। मथी मसावत कुल औकाती सिग्नल्स जे लाइ आहे, जॾहिं त हेठी मसावत जुज़ औकाती सिग्नल जे लाइ आहे। मथी मसावत में जेकॾहिं t जी जाइ ते काटू t रखिबो त सिग्नल पिणु पंहिंजी कुतबियत मटाए छॾींदो, यानी वेरिएबल t जी कुतबियत मटाइबी, पोलरिटी मटाइबी, त सिग्नल जी पोलरिटी यानी कुतबियत पिणु उबत थी वेंदी। जेकॾहिं t इक्वल टू 1 यानी हिकु सेकंड ते सिग्नल जो क़दुरु काटू आहे त काटू हिकु वक़्त ते सिग्नल जो क़दुरु वाधू थी वेंदो, यानी वक़्त जी पोलरिटी मटाइण सां सिग्नल जी पोलरिटी पिणु उबती थी वेंदी। हिन पर्दे ते टे सिग्नल्स ॾेखारजनि था। छा तव्हां ॿुधाए सघो था त मथियों सिग्नल इक्की आहे या ॿधी सिग्नल आहे? जी हा, तव्हां बिल्कुलु सही सम्झा। इहो सिग्नल हिकु ॿधी सिग्नल आहे। छा तव्हां ॿुधाए सघो था त विचों सिग्नल इक्की आहे या ॿधी सिग्नल आहे? जी हा, तव्हां बिल्कुलु सही सम्झा। इहो हिकु इक्की सिग्नल आहे। छा तव्हां ॿुधाए सघो था त हेठियों सिग्नल इक्की सिग्नल आहे या ॿधी सिग्नल आहे? जीअं त इहो सिग्नल न सिमेट्रिक आहे ऐं न एंटी सिमेट्रिक आहे, तंहिं करे इहो सिग्नल न इक्की सिग्नल आहे ऐं न ई ॿधी सिग्नल आहे। सिग्नल्स जी रियाज़ियाती नुमाइंदगी ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे। हिकिड़ी सादी नुमाइंदगी जंहिंखे अंग्रेज़ीअ में सिंपल डेफिनेशन चवंदा आहिनि, ऐं ॿी भाङेवार नुमाइंदगी जंहिंखे अंग्रेज़ीअ में पीस वाइज़ डेफिनेशन चवंदा आहिनि। सादी नुमाइंदगीअ अंदरि समूरे वक़्त लाइ सिग्नल जी हिकिड़ी ई रियाज़ियाती सूरत हूंदी आहे, जॾहिं त भाङेवार नुमाइंदगीअ में औकाती मैदान खे मुख़्तलिफ़ नंढ मैदाननि यानी सब डोमेन्स में विरहायो वेंदो आहे, ऐं हर नंढ मैदान यानी सब डोमेन में सिग्नल जी वस्फ़ रियाज़ियाती नुमाइंदगी मुख़्तलिफ़ हूंदी आहे। इन सूरत में सिग्नल नंढ मैदाननि जे अंदरि त लगातार यानी कंटिन्यूअस हूंदो आहे, पर नंढ मैदाननि जे दंगनि यानी बाउंड्रीज़ ते सिग्नल में इनक़ता यानी डिसकंटिन्यूइटी हूंदी आहे। मथियों सिग्नल सादी नुमाइंदगीअ जो मिसाल आहे। f of t is equal to e power minus t for all t। समूरे वक़्त यानी t इक्वल टू माइनस इंफिनिटी खां वठी t इक्वल टू इंफिनिटी ताईं सिग्नल जी हिकिड़ी ई रियाज़ियाती नुमाइंदगी आहे, यानी e पावर माइनस t। हेठियों सिग्नल भाङेवार नुमाइंदगीअ जो मिसाल आहे।
f of t is equal to e power minus t for t greater than or equal to 0. f of t is equal to 0 for t less than 0. इन सिग्नल जूं ॿ रियाज़ियाती नुमाइंदगियूं आहिनि ऐं औकाती मैदान खे बि ॿिनि नंढ मैदाननि में विरहायो वियो आहे। हर नंढ मैदान में सिग्नल जी नुमाइंदगी अलॻि आहे। हिन मिसाल में हिकिड़ो नंढ मैदान t इक्वल टू 0 ॿुड़ी वक़्त खां शुरू थिए थो ऐं उन्हनि समूरनि वक़्तनि ते ॿधल आहे जेके t इक्वल टू 0 खां पोइ अचनि था। इन नंढ मैदान में सिग्नल जो क़दुरु e पावर माइनस t आहे। ॿियो नंढ मैदान t इक्वल टू 0 खां अॻु वारनि वक़्तनि ते ॿधल आहे। इन नंढ मैदान यानी सब डोमेन में सिग्नल जो क़दुरु ॿुड़ी आहे। भाङेवार नुमाइंदगीअ जे हिन मिसाल में औकाती मैदान खे ॿिनि नंढ मैदाननि यानी सब डोमेन्स में विरहायो वियो आहे जिन दरमियान हिकु दंग यानी बाउंड्री आहे, जंक्शन आहे, जिते सिग्नल में डिसकंटिन्यूटी यानी इनक़ता आयो आहे। इहो इनक़ता t इक्वल टू 0 ते आहे। हाणे पाण सिग्नल्स ते लागू थींदड़ बुनियादी औकाती ऑपरेशंस बाबति कुझु सिखंदासीं। सिग्नल्स मथां टे बुनियादी औकाती ऑपरेशंस यानी बेसिक टाइम ऑपरेशंस परफॉर्म कया वेंदा आहिनि, जिन मां पहिरियों ऑपरेशन टाइम शिफ्टिंग यानी औकाती सेर आहे। मतलब त औकाती मैदान जे सिग्नल खे औकाती मैदान में सेरे सघिजे थो। रियाज़ियाती तौर y of t is equal to x of t minus tau, जॾहिं त हिन मसावात में वेरिएबल t औकाती मैदान जी निशानदेही करे थो ऐं वेरिएबल टा सेर जे मिक़दार जी निशानदेही करे थो। टा जो क़दुरु ॿुड़ीअ खां घटि बि थी सघे थो त ॿुड़ीअ खां वधि बि थी सघे थो। जेकॾहिं टा जो क़दुरु ॿुड़ीअ खां घटि आहे त इहा औकाती सेर चइबी ऐं जेकॾहिं टा जो क़दुरु ॿुड़ीअ खां वधि आहे त इहा औकाती देर चवाईंदी। हिन स्लाइड में औकाती सेर खे मिसाल सां सम्झायो वियो आहे। हिते ॿ सिग्नल्स ॾेखारजनि था, x of t ऐं x of t माइनस टा। मथियों सिग्नल x of t आहे जॾहिं त हेठियों सिग्नल x of t जी सेरियल सूरत यानी x of t माइनस टा आहे। सिग्नल x of t काटू 1 खां शुरू थी रहियो आहे ऐं काटू ॿुड़ी ॾाही 5 ते ख़तम थी रहियो आहे, जॾहिं त सिग्नल x of t माइनस टा 1 खां शुरू थी रहियो आहे ऐं 1 ॾाही 5 ते ख़तम थी रहियो आहे। हाणे तव्हां ॿुधायो त सिग्नल x of t माइनस टा सिग्नल x of t जी सवेरियल सूरत आहे या देरियल सूरत आहे। जीअं त सिग्नल x of t जल्दी शुरू थिए थो ऐं सिग्नल x of t माइनस टा देर सां शुरू थिए थो, इन करे असीं चई सघूं था त सिग्नल x of t माइनस टा सिग्नल x of t जी देरियल सूरत आहे। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त इहो केतिरो देर सां आयो आहे सिग्नल x of t ऐं सिग्नल x of t माइनस टा जे विच में केतिरी देर आहे। सिग्नल x of t काटू 1 खां शुरू थी रहियो आहे ऐं सिग्नल x of t माइनस टा 1 खां शुरू थी रहियो आहे। इन जो मतिलब त x of t में 2 सेकंडनि जी देर आणे सिग्नल x of t माइनस टा जोड़ियो वियो आहे। मतलब त टा जो क़दुरु 2 सेकंड आहे। इहो बिल्कुलु ईअं ई आहे जीअं तव्हां शाम जो 5 वॻे रिथियल कंहिं प्रोग्राम खे 2 कलाक देर सां यानी 7 वॻे शुरू करियो। हाणे असीं हिकिड़ो ॿियो मिसाल ॾिसंदासीं। सिग्नल x of t 1 सेकंड ते शुरू थिए थो ऐं 1.5 सेकंड ते ख़तम थिए थो, जॾहिं त सिग्नल x of t माइनस टा काटू 1 ते शुरू थिए थो ऐं काटू 2.5 ते ख़तम थिए थो। इन मिसाल में x of t माइनस टा सिग्नल x of t जी देरियल सूरत आहे या सवेरियल सूरत आहे। जीअं त x of t इक्वल टू 1 ते शुरू थिए थो, t इक्वल टू 1 ते शुरू थिए थो ऐं x of t माइनस टा काटू 1 ते शुरू थिए थो। इन करे असीं चई सघूं था त सिग्नल x of t माइनस टा सिग्नल x of t जी सवेरियल सूरत आहे, छाकाणि त x of t माइनस टा सिग्नल x of t खां अॻु में शुरू थिए थो ऐं अॻु में ख़तम थिए थो ऐं हिते टा जो क़दुरु काटू 2 आहे। मतलब त जेकॾहिं टा जो क़दुरु वाधू हूंदो त सिग्नल देरियल हूंदो ऐं जेकॾहिं टा जो क़दुरु काटू हूंदो त सिग्नल सवेरियल हूंदो। ॿियों बुनियादी औकाती ऑपरेशन औकाती पैमाकारी आहे, जंहिंखे अंग्रेज़ीअ में टाइम स्केलिंग चइजे थो। औकाती पैमाकारीअ जूं पिण 2 सूरतूं थींदियूं आहिनि, हिकिड़ी सोर्स
यानी कंप्रेशन, ॿी फैलाव यानी एक्सपेंशन। मतलब त सिग्नल खे औकाती मैदान में सुसाए बि सघिजे थो त फैलाए बि सघिजे थो। औकाती पैमाकारीअ खे हिन रियाज़ियाती मसावात सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। y of t is equal to x of at। जॾहिं त a स्केलिंग फैक्टर आहे ऐं हमेशा ॿुड़ीअ खां वॾो हूंदो आहे। जेकॾहिं a जो क़दुरु 1 खां वॾो हूंदो त पैमाकारीअ जो नतीजो सोस थींदो ऐं जेकॾहिं a जो क़दुरु 1 खां नंढो हूंदो त पैमाकारीअ जो नतीजो फैलाव थींदो। हिन पर्दे ते 3 सिग्नल्स ॾेखारजनि था। हेठियों सिग्नल x of t आहे, जॾहिं त मथियां 2 सिग्नल्स x of t जूं पैमायल यानी स्केल्ड सूरतूं आहिनि। मथियों सिग्नल x of 2t आहे, जंहिंमें a जो क़दुरु 2 आहे। जीअं त इते a जो क़दुरु 1 खां वॾो आहे, तंहिं करे इहो सिग्नल x of t जी सुसियल सूरत आहे। तव्हां ॾिसी सघो था त सिग्नल x of t जी वेकर 2 सेकंड आहे, जॾहिं त सिग्नल x of 2t जी वेकर रुगो 1 सेकंड आहे। इहो बिल्कुलु ईअं ई आहे जीअं तव्हां VCR या DVD प्लेयर ते हलंदड़ फिल्म खे तकड़ो हलाईंदे अधु वक़्त में ॾिसी वठो। विचों सिग्नल x of 0.5t आहे, जंहिंमें a जो क़दुरु 0.5 आहे। जीअं त इते a जो क़दुरु 1 खां नंढो आहे, तंहिं करे इहो सिग्नल x of t जी फैलियल सूरत आहे। तव्हां ॾिसी सघो था त इन सिग्नल जी वेकर 4 सेकंड आहे, जेका सिग्नल x of t जी वेकर खां ॿीणी आहे। इन जो मिसाल VCR या DVD प्लेयर ते हलंदड़ फिल्म खे स्लो मोशन में यानी सुस्त रफ़्तारीअ सां ॾिसणु आहे। टियों बुनियादी औकाती ऑपरेशन औकाती उबत आहे, जंहिंखे अंग्रेज़ीअ में टाइम रिवर्सल सॾियो वेंदो आहे। औकाती उबत खे हिन रियाज़ियाती मसावात सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। y of t is equal to x of minus t। हिन मसावात में वेरिएबल t औकाती मैदान जी नुमाइंदगी करे थो, जॾहिं त काटू t उबते औकाती मैदान जी। मतलब त सिग्नल y of t सिग्नल x of t जी औकातन उबती सूरत आहे। हिन पर्दे ते 2 सिग्नल्स ॾेखारजनि था। मथियों सिग्नल x of t आहे त हेठियों सिग्नल x of minus t आहे। तव्हां ॾिसी सघो था त x of t हिकु साइडड सिग्नल आहे ऐं औकाती उबत खां पोइ इहो खाॿड़ सिग्नल थी वियो आहे। t equal to 0 वारे महवर ते इहे सिग्नल्स हिक ॿिए जा आरसी अक्स आहिनि। इहो बिल्कुलु ईअं ई आहे जीअं तव्हां VCR या DVD प्लेयर ते हलंदड़ फिल्म खे उबते रुख में यानी रिवर्स में हलाईंदे ॾिसो। सिग्नल x of t जो क़दुरु जेको काटू 1 सेकंड ते हूंदो, उहो साॻियो क़दुरु x of minus t जो 1 सेकंड ते हूंदो। तीअं ई x of t जो क़दुरु जेको काटू 2 सेकंड ते हूंदो, साॻियो क़दुरु x of minus t जो 2 सेकंड ते हूंदो। तव्हां ही 2 सिग्नल अॻु में बि ॾिसी चुका आहियो। मथियों सिग्नल ॿधी आहे, विचों सिग्नल इकी आहे, जॾहिं त हेठियों सिग्नल न इकी सिग्नल आहे ऐं न ई ॿधी सिग्नल आहे। अहिड़ो सिग्नल जेको न ॿधी सिग्नल हुजे ऐं न ई इकी सिग्नल हुजे, तंहिंखे ॿधी ऐं इकी हिसनि में विराए सघिजे थो या टोड़े सघिजे थो। मतलब त कंहिं बि सिग्नल x of t खे उन जे ॿधी जुज़े xe of t ऐं इकी जुज़े xo of t में टोड़े सघिजे थो। मतलब त x of t is equal to xe of t plus xo of t। जेकॾहिं हिन मसावत में t जी जाइ ते काटू t रखबो त x of t x of minus t थी वेंदो, xe of t xe of minus t थी वेंदो ऐं xo of t xo of minus t थी वेंदो। पर असांखे ख़बर आहे त ॿधी सिग्नल ते औकाती उबत जो को बि असर न पवंदो आहे, यानी xe of minus t is equal to xe of t। असांखे इहा बि ख़बर आहे त इकी सिग्नल ते औकाती उबत जो असर इहो पवंदो आहे त उन जो क़दुरु काटू थी वेंदो आहे, यानी xo of minus t is equal to minus xo of t। जेकॾहिं असीं हिन मसावात खे हिन मसावात सां जोड़ करियूं त असांखे सिग्नल x of t जो ॿधी हिसो मिलंदो। साॻीअ रीति जेकॾहिं असीं मथी मसावात मां हेठी मसावात कट करियूं त असांखे सिग्नल x of t जो इकी हिसो मिलंदो, यानी x of t plus x of minus t is equal to 2xe of t ऐं x of t minus x of minus t is equal to 2xo of t। मतलब त सिग्नल x of t जो ॿधी हिसो xe of t ऐं उन जी उबत जे जोड़ उबत जो अधु आहे, जॾहिं त सिग्नल x of t जो इकी हिसो
यानी xo ऑफ t x ऑफ t मां x ऑफ माइनस t कट करण खां पोइ ॿिनि सां वंड करण सां मिलंदो। जेकॾहिं तव्हां xe ऑफ t ऐं xo ऑफ t खे पाण में जोड़ करे ॾिसंदा त तव्हांखे साॻियो सिग्नल x ऑफ t मिलंदो। मतिलब त कंहिं बि सिग्नल खे उन जे इकी ऐं ॿधी हिसनि में तोड़ण जो जेको तरीक़ेकार आहे उहो हिननि टिनि स्टेप्स में समझाए सघिजे थो। पहिरियों त x ऑफ t जो वक़्तु उबतल भाई लहो x ऑफ माइनस t, सिग्नल जो ॿधी हिसो लहण लाइ x ऑफ t ऐं x ऑफ माइनस t जी जोड़ उपत खे ॿिनि सां वंडियो। सिग्नल जो इकी हिसो लहण लाइ x ऑफ t ऐं x ऑफ माइनस t जे तफ़ावत खे ॿिनि सां वंडियो। हीउ हिकु अहिड़ो सिग्नल आहे जेको इकी आहे न ॿधी। पाण इन जी रियाज़ियाती नुमाइंदगी लहंदासीं, पोइ इन जी औकातन उबती यानी टाइम रिवर्स्ड सूरत लहंदासीं। तंहिंखां पोइ पाण इन जा इकी ऐं ॿधी हिसा लहंदासीं। हीउ सिग्नल चइनि नंढ मैदाननि यानी सब डोमेन्स में विरहाए सघिजे थो। पहिरियों नंढ मैदान काटू हिक खां अॻु वारनि वक़्तनि ते ॿधल आहे। ॿियों काटू हिक खां ॿुड़ीअ जे विच वारनि वक़्तनि ते ॿधल आहे। टियों ॿुड़ीअ खां वाधू हिक जे विच वारनि वक़्तनि ते ॿधल आहे। चौथों ऐं आख़िरी नंढ मैदान हिक खां पोइ वारनि वक़्तनि ते ॿधल आहे। पहिरें, टें ऐं चौथे नंढ मैदान में सिग्नल जो क़दुरु अणबदिलजंदड़ यानी हिकु कॉन्स्टेंट आहे। इन करे सभ खां पहिरीं पाण ॿिए नंढ मैदान अंदरि सिग्नल जी रियाज़ियाती नुमाइंदगी लहंदासीं। इन नंढ मैदान में सिग्नल हिकु चाड़ीअ जीअं आहे जंहिंजो स्लोप यानी तिरछाई 2 आहे, छाकाणि त इहो हिक सेकंड में 2 एका मथे थियो आहे। इन करे रियाज़ियाती सूरत में 2 ईंदो, पर इहो चाड़ी सिग्नल टाइम एडवांस्ड यानी सवेरियल आहे, छाकाणि त इहो t इक्वल टू 0 ते शुरू थियण बदिरां 1 सेकंड अॻु में यानी t इक्वल टू -1 ते शुरू थी रहियो आहे। मतिलब त चाड़ी सिग्नल 1 सेकंड सवेरियल आहे। इन करे इन जी रियाज़ियाती सूरत में t जी जाइ ते t+1 ईंदो। टे नंढ मैदान में यानी t इक्वल टू 0 खां t इक्वल टू 1 ताईं सिग्नल जो क़दुरु 2 आहे, जॾहिं त पहिरें ऐं चौथे नंढ मैदान में सिग्नल जो क़दुरु 2 आहे। तंहिं करे असां इन्हनि ॿिन्ही खे गॾे लिखी सघूं था, यानी x ऑफ t इज़ इक्वल टू 0 एल्सवेयर। हाणे इन सिग्नल जी औकातन उबती सूरत कहिड़ी थींदी? सिग्नल x ऑफ t न इकी सिग्नल आहे न ॿधी सिग्नल आहे। इन जो इकी ऐं ॿधी हिसो लहण लाइ ज़रूरी आहे त इन जी औकातन उबती सूरत यानी x ऑफ -t मालूम कजे। सिग्नल x ऑफ t जी रियाज़ियाती सूरत में 4 भेरा t आयो आहे। x ऑफ t जी औकातन उबती सूरत यानी x ऑफ -t लहण लाइ इन्हनि चइनी जायुनि ते t जी जाइ ते काटू t रखणो पवंदो। ईअं करण सां न रुगो सिग्नल जे क़दुरनि ते असर पवंदो, बल्कि नंढ मैदाननि जूं हदूं पिण बदिलजी वेंदियूं। जेकॾहिं काटू t ॿुड़ीअ खां नंढो आहे त t ॿुड़ीअ खां वॾो थींदो, ऐं जेकॾहिं काटू t काटू 1 खां वॾो आहे त t 1 खां नंढो थींदो। साॻीअ रीति काटू t ॿुड़ीअ खां वॾो आहे त t ॿुड़ीअ खां नंढो थींदो, ऐं जेकॾहिं काटू t 1 खां नंढो आहे त t काटू 1 खां वॾो थींदो। अहिड़ीअ रीति जॾहिं t ॿुड़ी ऐं 1 जे विच वारा क़दुरु रखे थी, तॾहिं x ऑफ -t जो क़दुरु 2 - 2t आहे। जॾहिं t जो क़दुरु काटू 1 ऐं ॿुड़ीअ जे विच में आहे, तॾहिं x ऑफ -t जो क़दुरु 2 आहे। बाक़ी समूरनि वक़्तनि लाइ यानी जॾहिं t काटू 1 खां घटि ऐं वाधू 1 खां वधि आहे त x ऑफ -t जो क़दुरु 2 आहे। वधीक ॼाणण लाइ ॾिसंदा सिग्नल्स एंड सिस्टम्स इन सिंधी लेक्चर 1 पार्ट 3।